अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नेक मोहम्मद नालो आहे ज़ात जी, मूंखे ख़बर कोन्हे का। छोकिरी 2:30 बजे खां वठी गुम हुई, हिते बाज़ार में ॻोल्हींदे घुमिया, हुनजूं ॿाहूं ॿधी छॾियईं या पेर ॿधी छॾियईं या वात ॿधी छॾियईं या। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर भटोरो में 8 सालनि जी छोकिरी सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ अली सूमरो मूजिब छोकिरीअ खे ॻणती जोगी हालत में तालका अस्पताल मीरपुर भटोरो मुंतक़िल कयो वियो आहे। अस्पताल में लेडी डॉक्टर न हुअण सबबि निंगरी जो चेकअप ऐं इलाज न थी सघियो। तफ़सील मूजिब मीरपुर भटोरो जे खोरवा चौक वारे इलाइक़े जी रवासी 8 साल मासूम छोकिरी शबाना धीअ अमीर मल्हा सां पाड़े जी दुकानदार पारां मुबैना तौर ते ज़्यादती कई वई आहे। छोकिरीअ खे राति जो देर सां वारसनि ॻणती जोगी हालत में तालका अस्पताल मीरपुर भटोरो खणी आया। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे निंगरे जे वालिद अमीर मल्हा ॿुधायो त 2 ॿारनि खां ग़ाइब छोकिरी शाम देर सां पाड़े वारे दुकानदार जी जॻह मां हथ पेर ॿधल हालत में मिली आहे। हुन ॿुधायो त संदसि पाड़े जे दुकानदार पारां निंगरे जा हथ पेर ॿधी ज़्यादती कई वई आहे। होॾां ॻणती जोगी हालत में पहुतल निंगरे जो तालका अस्पताल मीरपुर भटोरो जे अमले लेडी डॉक्टर न हुअण जो जवाज़ ॼाणाए इलाज करण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिंखे तालका अस्पताल सजावल चेकअप लाइ मोकिलियो पियो वञे। ॿी तरफ़ पुलिस इल्ज़ाम हेठि आयल नेक मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब छोकिरीअ खे चेकअप लाइ लेटर जारी कयो वियो आहे ऐं जवाबदार गिरफ़्तार। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।